पाकिस्तान फिशर फोक फोरम जी 27वीं सालगिरह ऐं क़ौमी ॾींहुं वारी तक़रीब मोटाणी जेटी इब्राहिम हैदरी में मल्हाई वई। तक़रीब में पाकिस्तान फिशर फोक फोरम जे अॻुवाणनि औरत मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में ख़िताब कंदे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अयूब खान, सईद बलोच, फातिमा मजीद, अयूब शान खासखेली, मजीद मोटाणी, कौसर सादिक, गवादर मायल, बाबू हसन, तालिब खिची, रुकैया उस्मान, अख्तर संगू, सिकंदर बलोच, फातिमा गुलबानो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान फिशर फोक फोरम माहीगीरनि जी हिकु मुनफरिद समाजी तहरीक आहे जंहिं पायदार रोज़गार जी बहाली, माहीगीरी ऐं भारत में क़ैद माहीगीरनि जी आज़ादी जे लाइ हर मुमकिन जदोजहद पिणु कई आहे। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त असां फिशर फोक फोरम जी तंज़ीम साज़ी जी शुरूआत कराची मां कई हुई। हिन खां पोइ तंज़ीम साज़ी वारो दाइरो ठट्टो, उमरकोट, लाड़काणो, कंबर शहदाद कोट, सखर, कशमोर, बलोचिस्तान, गवादर, पसनी, केपी ऐं पंजाब ताईं वधायो वियो आहे। फिशर फोक फोरम माण्हुनि खे बेदार कयो ऐं दरपेश ख़तरनि खां पिणु आगाह कयो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान फिशर फोक फोरम जे 27वीं सालगिरह तक़रीब मल्हाई वई आहे जंहिं में वॾे अंग में मुहाणनि ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई आहे।